अस्सलाम वालेकुम साथियों, आउं तव्हांजो पंहिंजो दोस्त KM समेजो। त पहिरीं जेको शुरूआती असां वीडियो रखियूं हुयूं, हिकिड़ी जेको केमिस्ट्री डिपार्टमेंट जो स्कोप कहिड़ो आहे, केमिस्ट्री डिपार्टमेंट जेको हिकिड़ो केमिस्ट आहे उहो अॻियां हली छा करे सघे थो। ऐं उन खां पोइ जेको ॿी असां नेक्स्ट वीडियो रखी उहा इहा हुई त जेको सिंध जे मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटीज़ मां जेके शागिर्द पास आउट थियनि था उन में तख़लीक़ी जेको सलाहियत आहे उहा घटि हूंदी आहे। त उन में काफ़ी दोस्तनि जा मैसेज आया पे त तख़लीक़ी सलाहियतूं जेके आहिनि उन जी खोट छो आहे, त उहा मूं अॻु में बि थोरो घणो ॿुधायो। उन खां पोइ प्लस में ॿी हिकिड़ी ॻाल्हि जेका उन ॾींहुं विसरी वई त असां वटि जेको निसाब पढ़ायो वञे थो उहो हिकिड़ो मुदे ख़ास निसाब आहे। ऐं तक़रीबन तव्हां ॾिठो हूंदो अलाए केतिरा साल जेके आहिनि, तक़रीबन 20 साल खां जेको उहो निसाब आहे उहो ई साॻियो निसाब अचे पियो। उन में का चेंजिंग कोन थी थिए, माना को बि उन में हिकिड़ो तब्दीली निसाब में हुजे उहा कोन हूंदी आहे। उन खां पोइ हिकिड़ियूं नंढड़ियूं शयूं जेके आहिनि उनखे वॾो करे पेश कयो वियो आहे। हाणे जेकॾहिं तव्हां कोशिशि कयो जेका वॾी शइ उनखे सिंपल लफ़्ज़ में बयानु कयो त जीअं जेको नंढड़ा ॿारड़ा आहिनि या जेके लोअर क्लास जा ॿारड़ा आहिनि उहे उनखे सम्झी सघनि। ऐं हिकिड़ी ॻाल्हि त माना हिकिड़ो सादो मिसाल त इहो भाऊ शहबाज़ पीरज़ादो चवंदो आहे त जेको पहिरियों क्लास जेको आहे उन में तव्हां पढ़िया हूंदा त जेको सबक़ु लिखियलु आहे अदा आओ भली आओ, त इहो सबक़ु माना अलाए केतिरा ॾींहं थिया आहिनि। उन खां पोइ जेको तक़रीबन 20 साल खनि थी विया आहिनि, 20 साल खां मथे उहो सबक़ु उहो ई अचे पियो। ऐं उहो सबक़ु जंहिंमें इहो माना साफ़ ज़ाहिर कयो वियो आहे, इहो वाज़े ॿुधायो वियो आहे त जेको हिकिड़ो छोकिरी हूंदी आहे उहा घर ताईं महदूद हूंदी आहे, छोकिरी खे तइलीम न आहे ॾियणी, बाक़ी जेको छोकिरो आहे उन खे तइलीम ॾियणी आहे। छो त उहो छोकिरो जेको उहो ईंदो आहे ॿाहिरां स्कूल मां ईंदो आहे ऐं हू छोकिरी वरी हुनखे पाणी वग़ैरह पीआरींदी आहे। त उन में इहो माना हिकिड़ो वाज़े मिसाल आहे त हिकिड़ो नियाणी खे जेको आहे उहो तइलीम न आहे ॾियणी, उनखे सिर्फ़ु घर जो कमकार करिणो आहे। अहिड़ा खोड़ सारा मसइला थियनि पिया जेके अवां ॾिठा हूंदा। ऐं उन खां पोइ तक़रीबन जेको आहे सो मिसाल जीअं साइंस वारा सब्जेक्ट आहिनि त मुंहिंजे ख़्याल में इहो 3 क्लास जो आहे साइंस, उन में जेको माना हिकिड़ा नंढड़ा अखर जेके आहिनि साइंस जा उनखे वॾा करे पेश कया विया आहिनि, जीअं मोनोकाटलीडॉन, डायकाटलीडॉन। हाणे हिकिड़ो ॿार जंहिंखे फर्स्ट क्लास में उनखे ख़बर ई कोन्हे, माना डायरेक्ट 3rd ईयर जेको 3 क्लास में अची उनखे साइंस पढ़ाइजे थी, त उन में ई अहिड़ा जेके ॾुखिया लफ़्ज़ जिनखे ख़बर ई कोन्हे ॿार खे, त उहो जेको लफ़्ज़ आहिनि उनखे उहो कीअं कवर करे कीअं ॾिसे ऐं उन खां पोइ अॻियां हली कीअं उहो डिलीवर कंदो उन शइ खे। त बाबा जेको ही ॻाल्हियूं थियलूं आहिनि छा, त माना मेन जेको आउं सम्झां थो त जेको निसाब आहे उहो असांजो मुदे ख़ास निसाब आहे ऐं जेको आहे उहो उन में का तब्दीली नथी आंदी वञे। हाणे उन खां पोइ जेको तक़रीबन निसाब में तव्हां ॾिठो हूंदो माना जेके रियल असांजा हीरोज़ आहिनि उन खे माना जेको सो हिकिड़ी साइड ते कयो वियो आहे ऐं बाक़ी जेके हथरादू पैदा कयल जेके हीरोज़ आहिनि उनखे अॻिते आंदो वियो आहे। ऐं जेको उन जे शान में हिकिड़ा वॾा क़सीदा लिखी ऐं जेको असां जेको ईंदड़ नस्ल आहे उनखे इहो पढ़ाया था वञनि। ऐं अगरि जेकॾहिं को अहिड़ो उस्ताद उहो जेकॾहिं जेको रियल जेके हीरोज़ आहिनि उन जे बारे में जेकॾहिं को लेक्चर वग़ैरह ॾिए थो त उन ते जेको नोटिस अची था वञनि मथां खां त बाबा जेको निसाब में लिखियलु आहे तव्हां इहो ई पढ़ायो। ऐं जेको अलाए काफ़ी अहिड़ियूं तंज़ीमूं आहिनि जेको निसाब जी जेको तब्दीली आहे उन ते जदोजहद कनि पियूं, त लेकिन अञा ताईं का बि तब्दीली कोन आई आहे ऐं न ई अहिड़ो को चांसिस आहिनि त अॻियां हली को निसाब में तब्दीली अचे 2 साल में या 3 साल में। ऐं चयो वेंदो आहे हर साल त बाबा असां जेको नओं निसाब तयारु पिया कयूं ऐं थींदो ईअं आहे, वरी जॾहिं किताबु ईंदो आहे तॾहिं उहो साॻी उहो बसि अची ईंदा आहिनि। वधि में वधि जेको सबक़ आहिनि जेके जीअं पहिरीं क्लास में आहिनि या ॿिए में आहिनि उहो सिर्फ़ु सबक़ ऐं जेको रीअरेंजमेंट कई वेंदी आहे। जीअं मिसाल तौरु 3 सबक़ आहे उहो सबक़ 7 अची वियो, इहा थी निसाब जी तब्दीली। त जेको निसाब आहे उहो हिकिड़ो मेन जेको दारोमदार हूंदो आहे उहो निसाब ते हूंदो आहे। अगरि जेकॾहिं तव्हांजो निसाब सही आहे त जेको अॻियां हली असांजो जेको नौजवान नस्ल आहे या जेको असांजो आईंदो आहे, जेके शागिर्द आहिनि, जेके मुस्तक़बिल जा महिमार आहिनि, उहे अॻियां हली कुझु न कुझु करे सघंदा। बाक़ी असां जेको
बुनियादी जेके शयूं आहिनि उन में असां जेके नंढियूं ॻाल्हियूं आहिनि उनखे वॾियूं करे पेश कंदासीं ऐं जेके वॾियूं ॻाल्हियूं आहिनि उन्हनि खे जेको आहे सो हिकिड़ो असां साइड ते करे छॾींदासीं जंहिंजी ॿारनि खे ख़बर हुजे त बाबा हिन जी असुलु हक़ीक़त छा आहे त अॻियां हली उहो ॿारु छा कंदो बसि उनखे इहो ई ख़बर हूंदी बाबा जेको हिकिड़ो जीअं असां वटि हींअर तक़रीबन हूंदो आहे रटा कल्चर जेको माना सम्झायो कोन वेंदो आहे ॿार खे सिर्फ़ु रटो हणायो वेंदो आहे त भाउ हीउ तोखे यादि करिणो आहे पेपर में जेको आहे हीउ सुवालु लिखिणो आहे ऐं उन खां पोइ तक़रीबन हिकिड़ो त रटो लॻायो वेंदो आहे ऐं प्लस में वरी कापी कल्चर त कापी कल्चर में बसि उहो ई जेको हाणे उहो ॿार खे ख़बर बि कोन हूंदी आहे त आउं लिखां छा पियो हू सिर्फ़ु हुनखे ॾिसंदो वेंदो आहे लिखंदो वेंदो आहे त इहे हिकिड़ा माना मेन कारण आहिनि असांजा जेके तइलीम जेको आहे असां पुठिते आहियूं हर ॻाल्हि में पोइते आहियूं तइलीम में या असां वटि जेको हिकिड़ो जेके ज़हनी सलाहियतूं आहिनि उन जी खोट आहे ऐं बाक़ी कुझु अहिड़ियूं रहियल ॻाल्हियूं बि आहिनि ऐं वीडियो मुंहिंजे ख़्याल में इलाही डिघी थी वई आहे सो वरी ईंदड़ वीडियो में ॻाल्हियूं कंदासीं अगरि जेकॾहिं तव्हांखे असांजी वीडियो पसंदि आई हुजे त लाइक कयो कमेंट कयो ऐं KM समय जो यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी।